अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां न्यूक्लियर फिशन प्रोसेस पढ़ी आयासीं। ठीकु आहे। फिशन प्रोसेस थोरो मां जेकॾहिं रिपीट करे वञा, फिशन प्रोसेस जो मतिलबु हूंदो आहे को बि वॾो न्यूक्लियस कंहिं ॿिनि नंढनि न्यूक्लियस में स्प्लिट थी वेंदो आहे या टुटी पवंदो आहे। ठीकु आहे। फिशन प्रोसेस जो मतिलबु हूंदो आहे को वॾो न्यूक्लियस ॿिनि नंढनि न्यूक्लियस में स्प्लिट थी वेंदो आहे। तव्हांखे उन लाइ मां पढ़ाया हुउमि त फिशन प्रोसेस में असां यूरेनियम यूज़ कंदा आहियूं। यूरेनियम जो जेको एटॉमिक नंबर आहे उहो 92 आहे ऐं हिन जा एटॉमिक मास डिफरेंट हूंदो आहे। तव्हांखे ॿुधायां त 234 खां स्टार्ट थींदो आहे ऐं अॻिते हुन जी मुख़्तलिफ़ रेंज आहे। जेको न्यूक्लियर रिएक्टर में यूज़ थींदो आहे उहो 235 हूंदो आहे। ठीकु आहे। यूरेनियम 235। हाणे इनखे जॾहिं असां स्प्लिट कंदा आहियूं त इहो कंहिं में चेंज थी वेंदो आहे, हिकु क्रिप्टॉन में ऐं प्लस बेरियम में। ठीकु आहे। ॿ नंढा न्यूक्लियस आहिनि जंहिंमें इहो छा थी वेंदो आहे, स्प्लिट थी वेंदो आहे। इहे वॾो हूंदो आहे ऐं इन जे मथां छा थींदो आहे, इन जे मथां हिकिड़ो न्यूट्रॉन आहे। इहो प्रोसेस थींदो कीअं आहे, ईअं न हूंदो आहे त इहो पियो हूंदो आहे, पाण सॼो इहो पढ़ी आहियूं। इन जे मथां हिकिड़ो न्यूट्रॉन जेको आहे बम्बार्ड कराईंदा आहियूं या इंजेक्ट कराईंदा आहियूं उन न्यूक्लियस में, त उन सां अनस्टेबल थी वेंदो आहे ऐं ॿिनि नंढनि न्यूक्लियस में टुटी पवंदो आहे, कंहिंमें क्रिप्टॉन में ऐं बेरियम में। ठीकु आहे। हाणे क्रिप्टॉन जेको आहे उहो 36 नंबर ते आहे, 36, ऐं इन जे अंदरि जेको आहे इन जो एटॉमिक मास घणो हूंदो आहे, 89। अहिड़े तरीक़े सां बेरियम जेको आहे उहो 56 नंबर ते हूंदो आहे, यानी कि 56 इन जे अंदरि प्रोटॉन हूंदा आहिनि ऐं न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन मिलाए करे इन जे अंदरि 144 हूंदा आहिनि। सो तव्हां इन जी टोटल कैलकुलेशन कंदो, यानी टोटल 235 हुया न, हिकिड़ो न्यूट्रॉन ॿियो अची वेंदो जंहिंमें 92 कटिजी वेंदा, बाक़ी जेको बि नंबर बचे उन्हनि में तव्हां कैलकुलेशन कंदो त हिन जा मथां जेको आहे सो 3 न्यूट्रॉन बची पवंदा आहिनि। ठीकु आहे। 3 न्यूट्रॉन ऐं प्लस में तमामु घणी एनर्जी। हाणे जेके 3 न्यूट्रॉन हूंदा आहिनि इहे वरी छा कंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो त यूरेनियम न हूंदो आहे न, 3 ॿिया हूंदा, इहे 3 न्यूट्रॉन ॿियनि 3 यूरेनियम ॾे वेंदा, यानी कि इहो चेन प्रोसेस हूंदो आहे। वरी हिन में हिकिड़ो यानी कि इंजेक्ट थी वेंदो ऐं हिन खे वधीक फर्दर वरी स्प्लिट कंदो, हिन मां वरी 3 न्यूट्रॉन ॿिया निकिरंदा, वरी हे हिन में हिकिड़े यूरेनियम जी ॻाल्हि कयूं पिया, अॻिते ॿिया यूरेनियम बि त हूंदा न। सो इहो चेन प्रोसेस हूंदो आहे, या जेको आहे सो जीअं ट्रिगर इफेक्ट जीअं चइजे ऑन थी वेंदो आहे, वरी हे वञी हिन खे अनस्टेबल कंदो, क्रिप्टॉन ऐं जेको आहे सो बेरियम ठहंदा ऐं प्लस में हिन मां 3 न्यूट्रॉन ॿिया निकिरी ईंदा। वरी उहे 3 न्यूट्रॉन अॻिते वरी फर्दर ॿिनि जेके 3 एटम हूंदा यूरेनियम जा उन्हनि खे अॻिते जेको आहे सो ट्रिगर कंदा या उन्हनि खे स्प्लिट कंदा या टोड़े छॾींदा। ठीकु आहे। सो इहो हुयो फिशन प्रोसेस। असां ऑलरेडी डिटेल में हिन सॼे खे पढ़ी आया आहियूं। अॼु असां पढ़ंदासीं फ्यूजन प्रोसेस, ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाया आहियूं पेपरनि में, तव्हांखे इहो बि पुछी सघनि था पिया त एटम बम जेको आहे उहो फिशन प्रोसेस तहत कमु कंदो आहे। एटम बम में यूरेनियम इस्तेमालु थींदो आहे। यूरेनियम जो कहिड़ो आइसोटोप 235 वारो, उहो स्प्लिट थींदो आहे क्रिप्टॉन ऐं बेरियम में। हाणे पाण पढ़ंदासीं फ्यूजन प्रोसेस। ठीकु आहे। इंग्लिश जो लफ़्ज़ आहे फ्यूजन। फ्यूज़ जो मतिलबु हूंदो आहे मर्ज करणु, कंहिं बि ॿिनि शयुनि खे पाण में मर्ज करणु, गॾे छॾणु। हाणे इन में छा थींदो आहे, हुन में वॾो एटम नंढे ॿिनि में टुटे पियो, हिन में 2 नंढा एटम असां मिलाईंदा आहियूं, उन मिली करे हिकु वॾो एटम या हैवी एटम ठाहींदा आहिनि ऐं बदिले में तमामु घणी जेको आहे सो एनर्जी रिलीज़ थींदी आहे। हाणे कहिड़ा 2, हिन में अगेन हाइड्रोजन जा 2 जेको आइसोटोप इस्तेमालु थींदा आहिनि। हाइड्रोजन जा असां 3 आइसोटोप पढ़ी आयासीं। पहिरियों नंबर हूंदो आहे हाइड्रोजन, जंहिंजे अंदरि जेकॾहिं हिन न्यूक्लियस ठाहियूं त हिन जे अंदरि प्रोटॉन हिकिड़ो हूंदो आहे, इलेक्ट्रॉन हिकिड़ो हूंदो आहे, न्यूट्रॉन हिन जे अंदरि हूंदो ई न आहे। ॿियो असां ड्यूटेरियम पढ़ियोसीं, जंहिंजे अंदरि हिकु प्रोटॉन, हिकु न्यूट्रॉन ऐं हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे। सो इन करे हिन खे असां जेको आहे डी सां ज़ाहिर कंदा आहियूं। हिन जो एटॉमिक नंबर 1 हूंदो आहे ऐं एटॉमिक मास घणो हूंदो अथसि, एटॉमिक मास 2 हूंदो अथसि। हिन खे एच सां ज़ाहिर कंदा आहियूं, एटॉमिक नंबर 1 हूंदो अथसि ऐं एटॉमिक मास बि 1 हूंदो अथसि। इन करे जो हिन जे अंदरि सिर्फ़ु प्रोटॉन हूंदो आहे, न्यूट्रॉन हूंदो ई न आहे। एटॉमिक नंबर ऐं एटॉमिक मास ऑलरेडी असां पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। उनखां पोइ टियों हिन जो हूंदो आहे ट्राइट्रियम, जंहिंखे टी सां ज़ाहिर कबो आहे। इन जो बि एटॉमिक नंबर 1 हूंदो आहे, पर एटॉमिक मास हिन जो 3 हूंदो आहे। छो जो हिन जे न्यूक्लियस में प्रोटॉन 1 ऐं न्यूट्रॉन 2 हूंदा आहिनि, इलेक्ट्रॉन बि हिन जे अंदरि 1 हूंदो आहे। ऑलरेडी असां हे 3 डिस्कस करे आया आहियूं। हाणे हिन जो हाइड्रोजन वारो जेको आइसोटोप आहे इहो इस्तेमालु न थींदो। हाइड्रोजन जा जेके 2 ॿिया आइसोटोप आहिनि, यानी ड्यूटेरियम ऐं ट्राइट्रियम, फ्यूजन प्रोसेस में इहे इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे। फ्यूजन प्रोसेस में कीअं थींदो आहे तव्हांखे मां सम्झायां थो। अच्छा, हाणे फ्यूजन प्रोसेस में छा थींदो, असां हिकिड़ो जेको आहे सो ड्यूटेरियम खणंदासीं, जंहिंजो एटॉमिक नंबर 1 आहे, एटॉमिक मास 2 आहे। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं असां हिन हली जस्ट न्यूक्लियस ठाहियूं था पिया, इन जो मतिलबु आहे हिन जे अंदरि हिकिड़ो प्रोटॉन हूंदो ऐं हिकिड़ो न्यूट्रॉन हूंदो। 2 मिलाईंदा त 1 ऐं 1 घणा थी वेंदा, 2 इन एटॉमिक नंबर एटॉमिक मास 2 आहे ऐं इलेक्ट्रॉन बि हिन जे अंदरि घणो हूंदो, हिकिड़ो ई हूंदो। ॿियो असां छा खणंदासीं, ॿियो असां खणंदासीं ट्राइट्रियम, जंहिंजो एटॉमिक नंबर 1 आहे, एटॉमिक मास 3 आहे। इन जो मतिलबु आहे प्रोटॉन हिन जे अंदरि 1 हूंदो आहे, न्यूट्रॉन हिन जे अंदरि 2 हूंदा आहिनि ऐं इलेक्ट्रॉन हिन जे अंदरि साॻियो हिकिड़ो ई हूंदो, छो जो नंबर ऑफ प्रोटॉन ऐं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हमेशह इक्वल हूंदा आहिनि। हाणे इन्हनि खे तमामु घणी हीट ॾिनी वेंदी आहे। तव्हांखे पढ़ायां थो पियो, अॻिते छा थींदो आहे, हिननि खे तमामु घणी हीट मुहैया कई वेंदी आहे त इहे 2 पाण में फ्यूज़ थी वेंदा आहिनि, मर्ज थी वेंदा आहिनि ऐं इन्हनि मां छा ठहंदो आहे, बदिले में इन्हनि मां मिली करे हीलियम ठहंदो आहे।
तव्हां पढ़ी आया हाइड्रोजन, हीलियम, लिथियम, बेरिलियम, बोरान। हाइड्रोजन पहिरें नंबर ते आहे, एटॉमिक नंबर हुनजो 1 आहे। हीलियम ॿिए नंबर ते हूंदो आहे, नोबल गैस आहे। ठीकु आहे, हिन जे अंदरि 2 जेको आहे सो एटॉमिक नंबर 2 आहे, एटॉमिक मास 4 आहे। हाणे एटॉमिक नंबर 2 आहे त हिन जो मतिलबु आहे हिन जे अंदरि प्रोटॉन घणा हूंदा, 2। ठीकु आहे, ऐं न्यूट्रॉन हिन जे अंदरि घणा हूंदा, न्यूट्रॉन बि 2 हूंदा, तॾहिं 2 ऐं 2 हिन जो एटॉमिक मास 4 थी वेंदो। ऐं इलेक्ट्रॉन हिन जे अंदरि घणा हूंदा, इलेक्ट्रॉन बि 2 हूंदा। हाणे अचो त कैलकुलेशन कयूं था, प्रोटॉन 2 हुया, हेॾे बि 2 प्रोटॉन प्रोड्यूस थिया, बिल्कुलु सही आहे। अच्छा, न्यूट्रॉन असां गौर कंदासीं त न्यूट्रॉन हिकिड़ो हिते ऐं 2 हिते, टोटल 3 न्यूट्रॉन हुजणु खपनि। हिते आया घणा आहिनि, 2। हाणे इहो लॉ ऑफ कंज़र्वेशन ऑफ मास जे ख़िलाफ़ु असां चयो आहे त मास हमेशह बराबरि रहंदो आहे। सो इन जो मतिलबु आहे हिकु हितां 2 बाक़ी हिकिड़ो न्यूट्रॉन बची पवंदो आहे। यानी कि जॾहिं असां हिननि खे तमामु घणी हीट ॾेई ड्यूटोरियम ऐं ट्राइट्रियम खे उन्हनि खे पाण में मर्ज कंदा आहियूं या उनखे फ्यूज़ कंदा आहियूं पाण में, फ्यूजन प्रोसेस अकर थींदो आहे या अमल जेको आहे सो अमल में ईंदो आहे, त उन मां हीलियम ठही वेंदो आहे ऐं प्लस में हिकिड़ो न्यूट्रॉन ठहंदो आहे। ठीकु आहे, ऐं प्लस में तमामु घणी एनर्जी रिलीज़ थींदी आहे। हाणे उहा एनर्जी कीअं रिलीज़ थींदी आहे उनखे बाद में सम्झूं था। हाणे इन में छा थींदो, इन प्रोसेस खे चइबो आहे फ्यूजन प्रोसेस। जॾहिं 2 स्मॉल न्यूक्लियस दे फ्यूज़ टुगेदर या दे मर्ज विद ईच अदर एंड दे जेको आहे मेक ए हेवियर या लार्जर एटम, कहिड़ो, हीलियम। हाणे हिन सॼी प्रोसेस खे पाण छा चवंदासीं, फ्यूजन। ऐं इहो प्रोसेस हाइड्रोजन बम में फॉलो कयो वेंदो आहे। ठीकु आहे, पहिरियों एटॉमिक बम ठहियो हुयो, एटम बम ठहियो हुयो कॾहिं 1945 में। पहिरियों एटॉमिक बम अमेरिका ठाहियो हुयो ऐं उहो जापान जे 2 शहरनि हिरोशिमा ऐं नागासाकी जे मथां किरायो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ वरी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में, सही मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे, पर घणो करे 1954 में यानी 1950s में, 54, 55, 56 हिते किथे हाइड्रोजन बम ठाहियो वियो। हाणे हाइड्रोजन बम जेको आहे एटम बम खां 100 गुना वधीक ताक़तवर हूंदो आहे। हे लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे, यानी कि हे फिशन प्रोसेस तहत कमु कंदो आहे ऐं हाइड्रोजन बम फ्यूजन प्रोसेस तहत कमु कंदो आहे। पर हाइड्रोजन बम खे 2 जेके न्यूक्लियस आहिनि इन्हनि खे पाण में मर्ज करण जे लाइ तमामु घणी एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। ईअं खणी चऊं त हिकिड़ो नंढड़ो एटम बम हल्कड़ो हिन सां ठाहे करे उहो उते फोड़ियो वेंदो आहे, उन्हनि मां जेका हिनखे एनर्जी मिलंदी आहे, पोइ हे जेको आहे सो वर्क थींदो आहे। हे बि चेन प्रोसेस हूंदो आहे ऐं हे एटम मर्ज थींदा वेंदा आहिनि ऐं बदिले में, यानी कि जीअं हूंदो आहे न जेको आहे सो शींहं खे पकड़ण जे लाइ बकरी कुर्बान कई वेंदी आहे, ईअं थोरी हली हिनखे एनर्जी ॾिनी वेंदी आहे, नंढो एटम बम ठाहे उहो जेको आहे सो उते जेको आहे सो उनजो धमाको कयो वेंदो आहे, उन मां हिनखे एनर्जी मिलंदी आहे ऐं हे मर्ज थी करे ऐं जेको आहे हाइड्रोजन बम ठहंदो आहे। वरी उन मां तमामु घणी एनर्जी जेको आहे रिलीज़ थींदी आहे। हाणे केतिरी एनर्जी रिलीज़ थींदी आहे उहो सम्झो, हिन मां 1 मिलियन TNT। हाणे TNT छा आहे, ट्राई नाइट्रोटोलीन। ठीकु आहे, T फॉर ट्राई, N फॉर नाइट्रो, T फॉर टोलीन। ठीकु आहे, स्पेल अलाए छा बि अथव, TNT। हाणे आम जेको धमाका ख़ेज़ मवाद हूंदो आहे न, जेको आम बमनि में इस्तेमालु थींदो आहे, हुते तव्हां ॿुधायो धमाको थियो, उन में जेको आहे TNT इस्तेमालु थींदो आहे। अक्सर लफ़्ज़ तव्हां ॿुधा बि हूंदो, TNT धमाका हुआ, TNT हूंदो आहे ट्राई नाइट्रोटोलीन। हाणे इहो जेको एटम बम पहिरियों किरायो वियो हुयो हिरोशिमा ऐं नागासाकी में, उहो 65,000 किलो, माना जेकॾहिं आम मादो हुजे हा, हाणे फ़र्क़ु सम्झिजो हिन जो, यानी कि 65,000 किलोग्राम जो, 65,000 किलोग्राम माना जेको आहे सो 56,000 kg वज़न जो जेको आहे सो एटम बम हुयो। माना जेकॾहिं उहो एटम बम हुयो फ्रिज जी साइज़ जो, आम जेका रेफ्रिजरेटर हूंदी आहे न उन जी साइज़ जो, पर जेकॾहिं उहो TNT जी सूरत में हुजे हा, यानी कि उन मां जेतिरी एनर्जी ख़ारिज थी जेको 1945 में एटम बम किरायो वियो जापान जे मथां, उन मां जेतिरी जेका एनर्जी जेका ख़ारिज थी, हाणे उहो एटम बम हुयो फ्रिज जी साइज़ जो, पर जेकॾहिं उहो साॻी एनर्जी ओतिरी असां रिलीज़ करणु चाहियूं आम धमाका ख़ेज़ मवाद TNT मां, त असांखे 65,000 किलो TNT जी ज़रूरत पई आहे। हाणे 65,000 किलो खां 1 मिलियन टन, 1 मिलियन किलो बि न, 1 मिलियन टन आम हाइड्रोजन बम मां 1 मिलियन टन एनर्जी जेको आहे सो रिलीज़ थींदी आहे। यानी कि जेकॾहिं एतिरी असांखे एनर्जी असांखे जेको आहे सो ख़ारिज करणी हुजे त TNT असांखे केतिरो खपंदो, 10 लख टन, 10 लख किलो बि न, 10 लख टन। टन मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो मूंखे सही यादि न आहे, हिकिड़े मण में जेको आहे 40 किलो पवंदा आहिनि ऐं वरी टन में केतिरा kg पवंदा आहिनि, 25-26 जेको आहे सो मण पवंदा आहिनि, उहो मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे। बहरहाल माना तव्हांखे सिर्फ़ु एक कंपेरिज़न ॿुधायां थो पियो, जेकॾहिं असां किलोज़ में कढंदासीं 1 करोड़ किलो जेको आहे उनजे बराबरि सिर्फ़ु हिकिड़ो हाइड्रोजन बम हूंदो आहे आम धमाका ख़ेज़ मवाद जे मुक़ाबले में। सो हाइड्रोजन बम एॾो ताक़तवर हूंदो आहे ऐं इहो कहिड़े प्रोसेस तहत कमु कंदो आहे, इहो फ्यूजन प्रोसेस तहत कमु कंदो आहे। ठीकु आहे, हाणे इहो असां छो पढ़ूं पिया फिशन ऐं फ्यूजन, इहो तव्हांजे 10वीं जी फिज़िक्स में पूरो चैप्टर आहे। ठीकु आहे, 10वीं जी फिज़िक्स में पूरो चैप्टर आहे जंहिंमें तव्हांजो एटम बम, हाइड्रोजन बम, फिशन प्रोसेस ऐं फ्यूजन प्रोसेस इहे सभु ॾिनल आहिनि। इन मां तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा, जीअं तव्हांखे चई सघनि था
त जेको फिशन प्रोसेस हूंदो आहे या एटम ठाहे वेंदो आहे उन में कहिड़ी यूरेनियम जो कहिड़ो आइसोटोप इस्तेमालु कयो वेंदो आहे, या वरी फ्यूजन प्रोसेस में तव्हां पुछी सघनि था पिया त हाइड्रोजन जा कहिड़ा आइसोटोप इस्तेमालु थींदा आहिनि, त उन में ड्यूटेरियम ट्राइट्रियम, ठीकु आहे, ऐं ठहंदो छा आहे हीलियम, प्लस में हिकु न्यूट्रॉन रिलीज़ थींदो आहे, हिकिड़ी तमामु घणी एनर्जी रिलीज़ थींदी आहे। हाणे एनर्जी खे कैलकुलेट करण जे लाइ तक़रीबन 1903 में या 1905 में, तव्हांखे एग्ज़ैक्ट डेट ॿुधायां थो, आइंस्टाइन जेको दुनिया जो ज़हीन तरीन दिमाग़ सम्झो वेंदो आहे, घणो करे 1903 में इन हिकिड़ो फार्मूलो ॾिनो हो E=mc²। हाणे E=mc² छा आहे, चए थो त मास जॾहिं बि एनर्जी में कन्वर्ट थींदो आहे त उहो छाजे बराबरि हूंदो आहे, चए थो जेतिरो मास हुजे उनजो वज़न कंदो, उनखे मल्टीप्लाए कंदो, सी छा आहे, सी आहे स्पीड ऑफ लाइट। हाणे स्पीड ऑफ लाइट केतिरी आहे, वीडियो लंबो थी वियो आहे, नेक्स्ट वीडियो में तव्हांखे सम्झायां थो।